बिस्कुट के समोसा लाई चटनी चाटा भुगना गुड़ मिठाई गंड मिश्री साबुत बनी पीड़ी पोलो गोड़ प्लेट गोड़ी नाले अपना और अपने थोड़े पर सब। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आज हमारे साथ ये गांव के छोटे बच्चे मौजूद हैं। इसमें बहुत सारे टैलेंट है, तो आज हम इनसे गुफ्तगू करेंगे और पूछेंगे कि क्या ये एक बच्चा है, इसमें वो बहुत सारे आवाज़ें निकालता है, जैसे कि जानवर था या कोई गाय या बकरी या भैंस या गाड़ी कार वगैरह ट्रेन वगैरह, इसका आवाज़ निकालता है। तो आइए इनसे गुफ्तगू का आगाज़। हाँ, तुंहिंजो नालो छा आहे? आलम। आलम खान, तूं इहो ॿुधाए कहिड़ो कमु कंदो आहीं? हर कमु कंदो आहीं? सभु? हां वाह सही वाह। तूं ॿुधाए भला अॼु हींअर छा थो ॿुधाए साईं, कहिड़ा कहिड़ा आवाज़ तोखे अचनि था? मूं ॻाल्हि ॿुधी आहे त तोखे तमामु घणा मुख़्तलिफ़ आवाज़ अचनि था। हर कुछ अचे थो। हाणे तूं छाजो आवाज़ु पहिरियां ॿुधाईंदे? जेको तूं चई। हल ट्रेन जो आवाज़ु ॿुधाए, रेल जो। वाह, इहो ट्रैक्टर थी वियो? ट्रैक्टर आहे। ट्रैक्टर आहे? हां। तो रेल ॾिठी आहे? न रेल कान ॾिठी अथई? न। अच्छा, भला कार ॾिठी अथई? हां। पोइ कार जी कीअं कंदी आहे? इहो छा हो, इहो डेग पे हलियो? हां। अच्छा, ॿियो भला जानवरनि में तोखे कहिड़ी शइ जा आवाज़ अचनि था? उठ जो अचे थो, घोड़ी जो अचे थो, सोरा जो अचे थो। अच्छा भला उठ उठ। अच्छा, इहो छा उठ? हां। हाणे तूं ॿुधा घोड़ो। वाह सही वाह। हाणे ॿियो वधीक ॿियो छाजो थो अचे? ॿियो हर कुछ अचे थो। ॿियो सभु कुझु अचे? ॿियो छाजी कहिड़ी शइ जो आवाज़ अचे थो? मोटरसाइकिल ट्रैक्टर हर शइ अचे थी। मोटरसाइकिल अचे थी? हाँ। हल भला मोटरसाइकिल हले, वारी में कहिड़ी हले? वाह सही वाह। अच्छा, ऐं उन खां वधीक ॿियो को? ॿियो को अची थो वञे। कहिड़ो, कहिड़ी शइ जो? ट्रैक्टर जो। ट्रैक्टर जो तो ॿुधाई न पहिरियां। हां। भला को हारून वग़ैरह का, या को गाॾीअ जो, या को कंहिं ॿी शइ जो, या को माल जी का दाह वग़ैरह? हां, माल अचे थी। कहिड़े माल जी? गऊं जी, मेह जी, बकरी जी, रिढ जी। ॿुधा ॿुधा भला भले रिढ जी ॿुधा। वाह हाँ। वाह ऐं बकरी? वाह वाह ऐं गऊं? ऐं मेह? अच्छा, ऐं इन खां वधीक कुझु? इन खां वधीक का मश्करी का कुझु फनी कुझु को हाँ गानो? अचे थी। हाँ ॿुधा। कुछ चाक चङो भलो मच्छी पलो गोश्त गाओ न डोरो पंहिंजो पराओ संगत साथी ओड़ो पाड़ो विल जड़ सभु कुछ थई। वाह सही वाह। कुछ बाजी तो शनान कढ़ाई बिस्कुट के समोसा लाई चटनी चाटा भुगना गुड़ मिठाई खंड मिश्री साबुत बनी पीड़ी पोलो गोड़ प्लेट गोड़ी न हाई लेफ नंढा ओड़ा ओड़े पर सब कुछ। वाह सही वाह। बस ना जल पानी बस कोसा बस जतोई को जमाल कोट बिलू लाइन संदरानी न्यू संदार। वाह सही वाह। बस ये तो फन है। हाँ सही। चलो बहुत बहुत खूब। इंशाल्लाह आपको ये समीन वीडियो पसंद आएगी। अगर पसंद आए तो आप एक लाइक मार दें और चैनल को सब्सक्राइब कर दें, ताकि आने वाली वीडियो का सबसे पहले आपको नोटिफिकेशन मिलता रहे। तो मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए अल्लाह हाफिज़।